मलीर मेमण ॻोठ पुलिस दुबा ॻोठ नदी नालो वेठो ॻुझे इतलाउ ते कार्रवाई कंदे शकी कार मां 70 बोरियूं सुपारियूं हथ करे मुलविस ॿिनि जवाबदारनि अख्तर शेर मोहम्मद ऐं कामरान अनवर खे गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। जवाबदारनि खां 875 किलोग्राम सुपारी हथ करे केस दाख़िल करे छॾियो आहे। उन मौक़े ते एसएचओ मेमण ॻोठ मलिक फैसल लतीफ़ जो चवणु आहे त इलाइक़े में मंशियात जी रोकथाम लाइ असराइतियूं कार्रवाइयूं अमल में आणण जो सिलसिलो जारी आहे। मेमण ॻोठ पुलिस टीम ॻुझे इतलाउ ते कार्रवाई कंदे मेमण ॻोठ समेत मलीर जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में इंसानी सिहत लाइ हानिकार गुटखा मावा में इस्तेमाल थींदड़ सुपारी स्मगल करण जी कोशिश नाकाम बणाईंदे ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जिन वटां 70 बोरियूं सुपारियूं हथ करण समेत सफ़ीना मावा जूं पिणु वॾे मिक़दार में पुड़ियूं हथ कई वयूं आहिनि। गिरफ़्तार कयल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल करे जांच शुरू करे ॾिनी आहे।